इत्काफ में वे मुझे नबी फरमायो सजी इबादत मोह में हई वेंदस जहन्नम को सवा भी जाई काने। इन जे करे अल्लाह से फरमायो इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब फरमायो ज़मीन आसमान जितरा तवांजा गुनाह हुजल मां रब चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो भी मां रब माफ़ न कंदो सा। जिया मुर्स ज़ाल जी हर गलती बर्दाश्त करे वींदो मानी कच्ची पकी बचाई या गलती भी मुर्स बर्दाश्त करे वींदो। भाजी में लूण मिर्च घट वध विधई या गलती भी मुर्स बर्दाश्त करे वींदो। लटा सही नमूने सां न धोतई स्त्री सही न कई या गलती भी मुर्स बर्दाश्त करे वींदो। घर जी सफाई सुथराई सेटिंग सही नमूने सां न कई औलाद जी सही नमूने सां तरबियत न कई। शरीफ मुर्स पंहिंजे ज़ाल जी या गलती भी बर्दाश्त करे वींदो पर जेकन ज़ाल मुर्स जी मोहब्बत में मुर्स जी भाउ ॾेर खे शरीक कयो मुर्स जे पीउ सहुरे खे शरीक कई या एॾी अज़ीम गलती आहे जो गैरतमंद मुर्स कॾहिं भी ज़ाल जी या गलती बर्दाश्त न करे सघंदो। अल्लाह त सब खां वधीक गैरतमंद आहे। फरमाई इन्नल्लाह ला यगफिरु अन युश्रक बिहि व यगफिरु मा दून ज़ालिका लिमन यशा। रब फरमायो ज़मीन आसमान जेतिरियूं तव्हांजूं गलतियूं हुजनि जबलनि जेॾा तव्हांजा गुनाह हुजनि मां चाहियां त माफ़ करे सघां थो पर शिरक जो ज़रो भी मां रब माफ़ न कंदो सां छो त इहो मुंहिंजे गैरत जो मसलो आहे। इन जे करे अल्लाह से फरमायो व अन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहदा। रब फरमायो मस्जिदूं मुंहिंजा घर तंहिंजे करे मुंहिंजे घर में मूंखों सवा कंहिंखे भी सॾु न कजो मूंखों सवा कंहिंखों भी का शइ न घुरिजो। बाबा उताक हुजे चाचक साहब जी बंगलो हुजे चाचक साहब जो मेहमान हुजे चाचक साहब जो ऐं उहो मेहमान चाचक साहब जे उताक में वेही करे कंहिं जागीरनि ॾे फोन करे त मूंखे मानी तूं खारा मूंखे चाहे तूं प्यार ॿुधायो हिनखे कावड़ ईंदी कि न ईंदी। अरे ज़ालिम उताक मुंहिंजी बंगलो मुंहिंजो तोखे हया नथो अचे जो मुंहिंजी उताक में मुंहिंजे बंगले में वेही करे ॿियनि खे तूं मानीअ जो चवीं ॿियनि खे तूं चांहि जो चवीं छा मां तुंहिंजी मानीअ जी चांहि में खुटी पियो आहियां छा निकिरी वञ मुंहिंजे उताक मां ॿीहर मुंहिंजे उताक में न अचिजा। इन चाचक साहब के एडी गैरत थी अचे जो इन जी उताक में मेहमान ॿिए खे तो मानीअ जो चवे ॿिए खे तो चांहि जो चवे इन जी गैरत बर्दाश्त न थी करे त अल्लाह त चाचड़नि खां वधीक गैरतमंद आहे। त जेको मुसलमान रब जे घर में वेही करे रब खां न घुरे रब खे सॾ न करे चवे या रसूल अल्लाह तूं मुंहिंजी मदद कर या अली तू मुझी मदद कर या गौसे आज़म दस्तगीर तुखे मुझी पारत थई
रब के भी कावड़ ईंदी आहे। रब फरमाईंदो आहे तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे घर में वेही करे मुझे नबियन के दो सद करी, मुझे दोस्तन वलियन के दो सद करी। अरे जालिम मां रब खुटी पियो आछा, छा मां रब वटि कमी थी वई आहे छा जो मुझे घर में वेही करे ॿियनि खां थो घुरी, ॿियनि खे थो सॾ करी। निकिरी वञ मुझे घर मां, ॿीहर मुझे घर मस्जिद में न अचिजां। तुझी घरवारी तुझे साम्हूं वेठी हुजे ऐं पंहिंजे घरवारी जे साम्हूं ॿी माईअ खे चवई त मूंखे मानी तूं खारा, मुंहिंजा लटा तूं खणी आ, मूंखे पाणी तूं प्यार। ॿुधायो हिन ज़ाल खे कावड़ ईंदी कि न ईंदी? बसि सोचेसि त डंडो ई हिकिड़ो कंदव। मां घर जी मालकियानी, मां तुझे करे सब कुछ छॾी आई आहियां, तोखे हया नथो अचे जो मुंहिंजे साम्हूं मुंहिंजी ॾेराणीअ खे तो मानीअ जो चवीं, मुंहिंजे पहाज खे तो चांहि जो चवीं। हिन ज़ाल खे एॾी गैरत आहे जो मुड़ुस जी मोहब्बत में ॾेराणी खे बर्दाश्त नथी करे, निराण ऐं पहाज खे बर्दाश्त नथी करे, त रब त सभ खां वधीक गैरतमंद आहे। फरमाई फइन्नहु यालमु सिर्र व अख़फा। बजंगा किथे हथ हथ सां मिलाए, मुंडो मुंडे सां मिलाए, कमरे जी कुंड में कचहरी कयो था, इहो त मूंखे पतो आहे। पर व अख़फा तव्हां जेको दिल में सोचो था उहो बि मूंखे पतो आहे। रब फरमायो नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद। मां त साज रगुल को भी तव्हांखे वधीक वेझो हां। उदऊनी अस्तजिब लकुम। जॾहिं बि मूंखे सॾींदो मां जी सां तव्हांखे जवाब ॾींदुसि। तव्हांखे हया नथो अचे जो वेझे वारे रब खे छॾे करे परे वारनि खे पिया सॾ कयो। अॼु वाइदो कयो त सॾींदासीं सिर्फ़ रब जी ज़ात खे। मुश्किल कुशा केर? अल्लाह जो नालो ज़ोर सां वठो सवाब थींदो। हाजत रवा केर? नज़र अञा जे लाइ केर? रुकू ऐं सजदे जे लाइ केर? पुट न ॼाण वारो केर? इज़्ज़त ज़िल्लत जो मालिक केर? मौत हयाती जो मालिक केर? नफ़े नुक़सान जो मालिक केर? आलिमुल गैब हर शइ खे हर वक्त में ॼाणण वारो केर? हाज़िर नाज़िर हर जाइ ते हर वक्त मौजूद सभिनीनि खे ॾिसण वारो केर? दाता ॾियण वारो केर? दस्तगीर गौस मदद करण वारो केर? गंज बख्श खजाना बख्शण वारो केर? मुख्तार कुल कंजी ज़ात। मुझे नबी फरमायो मन कान आखिर कलामिही ला इलाहा इल्लल्लाह दखलल जन्नह। फरमायो जा मुझे उम्मती जी जुबान ते अव्वल में आखिर में ये लफ्ज़ जारी थिया त मुझो माबूद मतलूब मसजूद मुश्किल कुशा हिकिड़ो अल्लाह हुआ। मोहम्मद मुस्तफ़ा मुझो रब रहनुमा है। दखलल जन्नह। मुझे नबी फरमायो मां तो फरमाया त यो मुझो उम्मती बिश्त में। इंशाअल्लाह असां सब बिश्त में वेंदासीं। अल्लाह साईं जेका यकिरोगल मेलल वारी जन्नत जंहिंजी सिर सोन जी सिर चांदीअ जी गारो मुश्कई अंबर जो इन जन्नत जी अल्लाह के पाण खे ज़रूरत कान अथव। रब खे ज़रूरत आहे छा? हू त ला मकान ला महदूद। फरिश्तन के भी जन्नत जी जरूरत कान अथव। उन्हनि खे न घर वारी न बच्चा न अबो न मां न खाधे पीते जी उन्हनि खे ज़रूरत। मुशरिकन ऐं काफ़िरनि जे लाइ बि रब जन्नत हराम करे छॾी आहे। या किरोगल मेलल वारी जन्नत रब तव्हां ई असां कलमे पढ़ण वारनि मुवाहिदनि जे लाइ तैयार कई आहे। गलत अकीदो न रखो। नबी साईं जे बासत जो पहिरें नंबर ते मक़सद हो अकीदो सही बनायो। गलत अकीदन के नबी साईं खत्म कयो। वाहोले सां काठीअ खे घड़े रंदो हणी
रंगो हणी वरी रसा ॿधी उनखे बीहारे वरी उनखे ॿाहूं ॿधजनि, इहो बि को अकुल आहे? पंहिंजे हथनि सां बुज़ुर्ग खे गुस्ल असां करायूं, कफ़न असां पारायूं, कुल्हे ते खणी क़ब्रस्तान ताईं असां पहुचायूं, क़ब्र उनजी असां खोटियूं, सामीअ में असां लायूं, मिट्टीअ जा बुक भरे कोडर जा लपा भरे लतुनि सां लटे क़ब्र जो निशान ठाहे वरी उनखे ॿाहूं ॿधजनि त तूं ॿिन्हिनि जहाननि जो साईं आहे, तोखे असांजी पार ते। मां तव्हां खां पुछां थो, इहो बि को अकुल आहे? दुआ कयो अल्लाह इन्हनि खे सम्झ अता फरमाए, इन्हनि गुनाहनि खां बचो, शिरक खां, कुफ्र खां। तो का मुसलमान की जो बाबा नमाज पढ़ो न जी जुबान मां लफ्ज़ निकतो अड़े नमाज ते आजा काफर जहन्नम में यो त निकरंदो। उलमा खां पुछी रुगो ईअं चई त नमाज छाजी? समझो था रुगो ये लफ्ज़ जुबान मां कढे त छाजी नमाज काफर जहन्नम में यो त निकरंदो। तो का मुसलमान के जो बाबा रमजान जो महीनो अची हुआ रोजा रख चई छाजा रोजा? असांजे घर में अटो आहे, काफर ही जो काफर थी तो ज़ाल बचस, ज़ाल तो मुसलमान माना ज़ाल भी वही। तो का मुसलमान के जो बाबा दाढ़ी रखो नबी से जी सुन्नत आहे, दाढ़ी छाजी? दाढ़ी वारा करो चंगा काफर थियो, जहन्नम में वियो त निकरंदो ई। भली उलमा खां तव्हां फतवा पुछी ॾिसो, मामूली ॻाल्हि आहे। बस तव्हां चओ था असांजी मर्ज़ी आहे, जेको लफ़्ज़ कढूं असांखो काई पुछा नथी। बाबा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पढ़ियोसीं त जन्नत न, इनकार कयोसीं त जहन्नम। अञा ईअं को मुसलमान चए थो साईं दुआ घुरो, वाकई नमाज फर्ज़ आहे, अल्लाह साईं असांखे तौफ़ीक़ ॾिए त ईमान बचनि। ॾाढी वाकई नबी साईं जी सुन्नत है, मुंहिंजी कोताही आहे, दुआ घुरो अल्लाह साईं मूंखे तौफ़ीक़ ॾिए ईमान बचंदुसि। पर चई छाजी ॾाढी? ईमान हलियो वियुसि, काफ़र थी वेंदो। उलमा खां पुछी ॾिसो, इन्हनि लफ़्ज़नि सां काफ़र थी का शइ न बचंदी। इश्क सानू काफर कीता मुसलमानी दरकार नहीं। तो का मुसलमान के जो बाबा नमाज पढ़ो न चो इश्क सानू काफर कीता मुसलमानी दरकार नहीं। तन सफा मन सफा कौले मुस्तफा, जहन्नम में वियो त निकरंदो ही कोन। बचूं त हर गुनाह खां, पर अल्लाह ताला इन्हनि ॿिनि गुनाहनि खां ज़रूर असांखे बचाए। बाक़ी गुनाहगार हर को आहे हिते, जेके वेठा आहियूं केरु आहे गुनाहनि खां बचियल? हर कंहिंखे पंहिंजे हाल जी ख़बर आहे, पाण खे ॼाणे थो, रब ढके। ऐं गुनाह कयूं था का त टेक आहे, कंहिंजी टेक अथव? कंहिं मुला मौलवीअ जी टेक अथव? कंहिं पीर मुर्शिद जो आसरो अथव? सरदार ऐं खान जो ॾटो दिलासो आहे छा त मां बचाईंदुसि? टेक इहा ई आहे त असांजो रब अरहम राहिमीन, असांखे जेको नबी मिलियो आहे उहो रहमतुल लिल आलमीन आहे। इंशाअल्लाह किथों न किथों सगाई थी वेंदी। जॾहिं हीअ आयत नाज़िल थी, मके जा काफ़र 15 ॾींहं जिब्रील न आयो। घणा ॾींहं? 15 ॾींहं जिब्रील न आयो, वहीअ जो सिलसिलो बंदि थी वियो। मके जा काफ़िर मके जी उताकुन में तबसरा पिया कनि त मुहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो आहे। जिब्रील जेको पैगाम खणी ईंदो अचे ई कोन थो। नबी साईं खे ॾाढो ॾुख पहुतो। साईं जन रोई करे रब खे चयो, या अल्लाह मूंखे शाइर चयूं, काहिन चयूं, मजनून चयूं, मूंखे एतिरो ॾुख कोन थियो। मूंखे पत्थर हयूं, उठनि जा ओज मुंहिंजे मथां उछलायूं, या अल्लाह मां मोहम्मद खे एतिरो ॾुख कोन थियो।
जेतिरो अॼु मां मोहम्मद मुस्तफ़ा के दुख पोतो आ जो मुंहिंजा दुश्मन मूंखे मयारूं था ॾियनि त मोहम्मद खां अल्लाह नाराज़ थी वियो। यादि रखो मुसलमानो, मुरीद परेशान थींदो आहे, मुर्शिद दिलदारी ॾींदो आहे, शागिर्द परेशान थींदो आहे, उस्ताद तसली ॾींदो आहे, बच्चो रोंदो आहे त पीउ मां उनखे परचाईंदा आहिनि। पर खुदा जी ज़ात जो कसम आहे, मुंहिंजे सोने नबी खे दुख पहुचंदो हो त नबी खे तसली ॾियण वारो अल्लाह हो। अल्लाह साईं जिब्रील के हुकुम कयो, जिब्रील जी रब जलील वन मुंहिंजे महबूब खे चो वज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। ओ मुंहिंजा महबूब, मूंखे तुंहिंजे चिमकंदड़ चेहरे जो कसम, मूंखे तुंहिंजे कारन कारन ज़ुल्फन जो कसम, मा वद्दअक रब्बुक वमा क़ला। सोना तोखे मां रब छॾियो बि कोन्हे, तोखो मां नाराज़ बि कोन थियो आहियां। ओ मुंहिंजा महबूब, तूं अंबर जे पेट में हुए, तुंहिंजो बाबो तोखों जुदा थियो, पर मां वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो माए। तू 4 सालन जो थे, तुझी अम्मा आमिना तोखों जुदा थी वई, पर मां वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो माए। तू 6 सालन जो थे, तुझो ॾाॾो अब्दुल मुत्तलिब तोखों जुदा थियो, पर मां वद्दअक रब्बुक, मां कोन छॾियो माए। ओ मुंहिंजा महबूब, तू नंढड़ो हुए, ववजदक ज़ालन फहदा, तू नंढड़ो हुए, भुलिजी हलियो वे जबलनि में। साईं नंढड़ा हुया, पंधु कनि पिया, पोइ अब्दुल मुत्तलिब सां गॾु बैतुल्ला में आया। अब्दुल मुत्तलिब अंदर वियो, साईं जन ॿाहिरि वेठा, पोइ ईअं निकिरी विया जबल हलिया जो विया त पोइ ते रस्तो साईं जन नंढड़ा हुया मासूम। अब्दुल मुत्तलिब जो ॿाहिरि निकितो त साईं जन हुया ई, ॾाढी ॻोल्हा कई। आखिर सॼो ॾींहुं ॻोल्हा करे शाम जो बैतुल्ला जे दरवाज़े खे चंबड़ी करे दुआ घुरई, या अल्लाह, अब्दुल्ला जी हिकिड़ी निशानी मोहम्मद, या अल्लाह, अब्दुल्ला त जवानीअ में मूंखों जुदा थियो, उनजो नंढड़ो बचड़ो हुयो यतीम मोहम्मद। या अल्लाह, मां मोहम्मद खे ॾिसंदोसि त अब्दुल्ला जी सिक लही वेंदी। अज मुझो यतीम बचड़ो गुम थियो, मुझा अल्लाह, मुझा यतीम बच्चो तू मूंसा मिला। अब्दुल मुत्तलिब बैतुल्ला जे दरवाजे के चंबड़ियो पियो आ। अबू जहल नबी से के उठ ते खणी अचे बैतुल्ला जे दरवाजे जे भरसां लाथई। समझो सुभान अल्लाह। अबू जहल अब्दुल मुत्तलिब की तो चयो, अब्दुल मुत्तलिब यार हिन ॿार जी संभाल कर। रईस अब्दुल मुत्तलिब हिन यतीम जी संभाल कर, ही मामूली ॿार कोन थई, समझ में अचे तो त ही असांजी सरदारी खत्म कंदी। समझो सुभान अल्लाह। ही असांजी सरदारी कॾहिं भी बर्दाश्त न कंदो। अब्दुल मुत्तलिब जो ज़ालिम मुझे न यतीम सां दुश्मनी न रखो, ही सिर्फ तुझो सरदार ना है, ही मोहम्मद मुझो भी सरदार थई, पर क़यामत ताईं सजी कायनात जो ही मुझो यतीम सरदार थई। अबू जहल भी चयो त मां अचां पयो, उठ ते सुवार सी मोहम्मद जबल जे घाटी में अकेलो वेठो। मुझे उठ जी जीअं जो नजर मोहम्मद मुस्तफा ते पई त उठ भॼी वञी मोहम्मद मुस्तफा जे कदमनि में किरी पियो। मां ने मोहम्मद खे खणी उठ ते विहारियो, पाण आॾो वेठुसि। उठो उथियो, वरी वेही रहियो, वरी उथियो, वरी वेही रहियो।
आखिर मोहम्मद की मां आड़ो विहारम तो उठ उथी पियो समझ में अचे तो दई असांजी सरदारी बर्दाश्त न कंदो। अब्दुल मुत्तलिब चयो ज़ालिम तोखे कहिड़ी ख़बर इहो मुंहिंजो उहो यतीम बचड़ो थई अञा अम्मा जे पेट में हुयो। हिन जी अम्मा पत्थरनि ते हलंदी त पत्थर भी पेरनि जे हेठों पछिबा। अञा अम्मा जे पेट में हुयो हिन जी अम्मा जे मथां ककर छाव कयूं हलंदा। अञा अम्मा जे पेट में हुयो हिन जी अम्मा खूह मां पाणी भरींदी त खूह जो पाणी पाण ई मथे थी अचे आमना जे कदमनि में पवंदो। ज़ालिम तोखे कहिड़ी ख़बर ही उहो मुंहिंजो यतीम बचड़ो थई ही अम्मा जे पेट में हुयो त हिन अम्मा जी अम्मा ॻाल्हाईंदी त ॻाल्हाइण में खुशबू। चओ सुभान अल्लाह। हिन जी अम्मा जे लटन में खुशबू, बिस्तरे में खुशबू, कमरे में खुशबू। हिन जी अम्मा ओगराई ॾींदी त ओगराई में खुशबू। ही मुंहिंजो यतीम अञा अम्मा जे पेट में हुयो। हिन जी अम्मा जरमल बकरियूं चारण जे लाइ जंगल में वेंदी त जबलनि जे पत्थर पत्थर मां आवाज़ ईंदो हो, वणनि जे पन पन मां आवाज़ ईंदो बुशरा लकिया आमिना फ़इन्नके क़द हमलत बिसय्यिदिल अंबिया वल मुरसलीन। आमिना तोखे मुबारक हुजे छो त तुझे पेट में जेको बचड़ो आ इहो मामूली बच्चो न आहे। अॻियल पोयनि सवालक नबीअनि ऐं रसूलनि जो भी सरदार थी। अल्लाह ताला नबी से के थोरो पियो याद ॾियारे ववजदक ज़ालन फहदा। ओ मुंहिंजा सोना तू नंढड़ो हुए तू भुलिजी जबल में हलियो वे जीअं मूसा के फिरौन जे घर में मां रब पालियो इएं तुंहिंजो भी वॾे में वॾो दुश्मन अबू जहल उठ ते खणी अचे बैतुल्ला जे दर ते तोखे पहुचाई। इहो भी मां रब जो तोते थोरो अथई। उन वक़्त में मां तोखे कोन छॾियुमि सोना हाणे मां रब तोखे कीअं छॾी। वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा। ओ मुंहिंजा महबूब दुनिया में त तोखे कोन छॾींदुसि पर आख़िरत में भी तोखे एतिरो ॾींदुसि जो तू मोहम्मद मुस्तफ़ा राज़ी थी। साहबा फरमाइनि था जंहिंमहिल इहा सूरत नाज़िल थी असां खे ज़िंदगी में कॾहिं एॾी ख़ुशी कान थी जेतिरी उन वक़्त में ख़ुशी थी। छो त नबी से भी मुस्कुराए करे फरमायो मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि। मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि। लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार। हिकिड़ो भी मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो बाहि में हूंदो मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि जेसि ताईं उहो भी बाहि मां निकिरी अचे जन्नत में न पहुचे। बाबा हिकिड़ो पीउ हुजे उनखे 10 पुट हुजनि 10 ई जेल में हुजनि 9 पुट आज़ाद थी अचनि हिकिड़ो डिंगो जेल में हुजे। ॿुधायो पीउ खे मज़ो ईंदो? ख़ुदा जी कुदरत वरी पीउ खे वणंदो भी डिंगो पुट रोंदो भी पियो कावड़ भी ईंदसि त आहे त डिंगो पुट पर पुटनि खे चवंदो भला ज़मीन विकिणो हिकु दफ़ो त छॾायो आहे या न। ज़ाल खे चवंदो त या दूरी भी विकिणो या मेह भी विकिणो ज़मीन भी गिरवी थो रखां जेसि ताईं इहो मुंहिंजो डिंगड़ो पुट आज़ाद थी जनि घर में न ईंदो तेसि ताईं मां सुकून सां न वेहंदुसि। नबी से फरमा अना लकुम वालिदुम मिस्लु वलदी। ओ मुंहिंजा उम्मतियो मां मोहम्मद भी तव्हां जे लाइ ईअं आहियां जीअं पीउ पंहिंजे पुटनि जे लाइ हूंदो आहे। खुदा जी ज़ात जो कसम अञा पीउ खे पंहिंजा बच्चा एतिरा प्यारा न आहिनि जेतिरो मोहम्मद मुस्तफ़ा खे पंहिंजी उम्मत प्यारी हुई। नबी से फरमायो मां अर्ज़ा मां मोहम्मद राज़ी कोन थींदुसि मां ख़ुशि कोन थींदुसि। लौ कान वाहिदुम मिन उम्मती फिन्नार। हिकिड़ो भी मुंहिंजो उम्मती कलमे पढ़ण वारो मुवहिद बाहि में हूंदो मां ख़ुशि कोन थींदुसि जेसि ताईं उहो भी बाहि मां निकिरी अचे जन्नत में पहुचंदो पोइ मां मोहम्मद मुस्तफ़ा ख़ुशि थींदुसि। सो इंशाअल्लाह सगाई थी वेंदी
वडन गुनाहन को बचो, नमाज पढ़ो, कंजो हक न खाओ। इन दौर में जो अकीदो सही आ, नमाज पढ़े पढ़ाओ, हक न खाए, हक हलाल जी रोजी में लगल हो जे, न जगह को वली दुनिया में कोन। इन दौर में बुजुर्ग इहो सही तो जवाया। पी माजी ना फरमानी करो भी कबीरो गुनाह था। तंजे करे नबी से फरमा रिज़ल रब फी रिज़ल वालिद, अबो राजी त रब भी राजी, व सख्तुर रब फी सख्तिल वालिद, अबो नाराज त रब भी नाराज। यहूद नहीं ईसाइन ते अल्लाह जी लानत होजे। अंग्रेज जेके चवन था असां में इंसानियत है, असां जा पढ़ियल लिखियल मुसलमान भी चवन था बाबा अंग्रेजन में वही इंसानियत है। अंग्रेजन के तो इंसान समझो। 150 कुरान मजीद जा हाफिज कुंदूज में स्टेज ते वेठा, उन्हनि जे मथन ते पटका, गिचीअ में गुलन जा हार, उन्हनि जूं मायरूं भी पंहिंजे घरनि जे दरवाज़नि ते हार रखणी बीठियूं हुयूं त असांजा बचड़ा, असांजा भाइर अचनि त असां उन्हनि खे हार पारायूं। ऐं तव्हांखे ख़बर आहे जेको हाफ़िज़ थींदो आहे उन जी वधि में वधि उमिरि 10 खां 12 साल, इन उमिरि में हाफ़िज़ थींदा आहिनि। मां हाफ़िज़ थियो हुउसि, मुंहिंजी 8 साल या 9 साल हूंदी। मूंखे यादि आहे मौलाना दुर मोहम्मद साहब मेमूर हिंगोर जा वारो मां जी दस्तार जो कनि पिया त उन मूंखे खयो, जमायत खे चई ॾिसो हिन हाफ़िज़ खे उमिरि हिन जी छा आहे, हाफ़िज़ भी थियो आहे वरी जोगी। मूंखे पंहिंजे वाले साहब स्टेज ते भाकुर में खयो, भाकुर पियो पाए, चुमियूं पियो ॾे, अखियुनि मां ख़ुशीअ में पाणी पियो वहेसि। मूंखे उहो मंज़र यादि आहे। माना हाफ़िज़नि जी उमिरि इहा हूंदी आहे। ऐं कोशिशि कयो त 10 खां 12 साल में बच्चा हुजनि, हाफ़िज़ थी वञनि त ठीकु आहे, न त पोइ हाफ़िज़ न कयो बसि। पोइ नाज़रा पढ़ाए, अरबी पढ़ाए। हिन दौर में हाफ़िज़ संभाले ई कोन था सघनि क़ुरान मजीद। खोड़ हाफ़िज़नि क़ुरान मजीद विसारे छॾियो, रहंदो ॿीणो ॾोह थी आलिम बनाए। त मां पे कम तो 150 क़ुरान मजीद जा हाफ़िज़ स्टेज ते बीठा, उते इन्हनि अमरीकी यहूदियुनि डरून हमलो कयो जो हिकिड़े ई वक़्त में उहे 150 मासूम क़ुरान जा हाफ़िज़ शहीद थी विया। उन्हनि जे जिस्म जा टुकड़ा भी उॾामी विया। उहे माइरूं ऐं भेनरूं जेके पंहिंजे बचड़नि ऐं भाइरनि जे लाइ हार खयूं बीठियूं हुयूं, उन्हनि खे पंहिंजे बच्चनि जा लाश भी सही सालिम न मिलिया। मां तव्हां खां पुछां थो, इन्हनि ज़ालिमनि खे तव्हां इंसान चवंदव? कुत्तनि जे लाइ उन्हनि वटि अस्पतालूं आहिनि, बिल्लनि खे पाण सां गॾु खाराईंदा आहिनि, फेसबुक में ॾिसो कुत्तनि खे पाण सां गॾु सुम्हारींदा आहिनि। पर उन्हनि ज़ालिमनि जा पीउ ऐं मां कुराड़ा थींदा जे तव्हां ई असांजे पोख में कंहिंजी मेंह, कंहिंजी ढगी, कंहिंजी बकरी ऐं रिढ अची ईंदी आहे त पोइ असां उनखे ॿधी जानवरनि जे ढक में थाणे में उछलाईंदा आहियूं। अमेरिका में, बर्तानिया में, फ्रांस में, ऐं असांजा शहज़ादा अरब, दुबई ऐं कतर जा शहज़ादा, सऊदीअ जा शहज़ादा, उन्हनि जा पीउ मां भी कुराड़ा थींदा त पंहिंजे कुराड़े पीउ ऐं मां खे घर मां कढी छॾींदा। जीअं जानवरनि जे लाइ थाणा आहिनि असां वटि ढक, ईअं इन्हनि मुल्कनि में कुराड़नि जा भी थाणा आहिनि। उहे ज़ालिम पंहिंजे अबे अम्मा खे उन्हनि थाणनि में उछलाईंदा आहिनि त हीअ असांजे घर में थुकूं था उछलाइनि, असांजे घर में खंघनि था, ज़ाल मुड़स जी निंड था फिटाइनि। मां तव्हां खां पुछां थो, इन्हनि ज़ालिमनि खे तव्हां इंसान चवंदव? इंसानियत सेखारी त मोहम्मद मुस्तफ़ा सेखारी। इंसानियत आहे त इस्लाम ने फरमाए इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा। रब फरमायो जॾहिं तव्हांजा पीउ मां कुराड़ा थी वञनि, कमज़ोर थी वञनि, हिकिड़े पासे ॾांहुं कुराड़ पई कमज़ोरी, ॿिए पासे ॾांहुं बीमारी, पोइ फितरी तौर ते इन्हनि खे कावड़ ईंदी। कावड़ में तव्हांखे गारियूं भी ॾींदा, तव्हांखे लठियूं भी हणंदा, पादर उछलाए करे हणंदा। अल्लाह से फरमा खबरदार फला तकुल लहुमा उफ,
अबे अम्मा जी गार के गार न समझो या भी दुआ समझो पंहिंजे लाइ। अबो अम्मा लठ हणनि त हथ भी मथे न खणिजो। छा लठ असर कंदी कुराड़नि जी इंशाअल्लाह जिस्म जे जंहिं हिस्से ते अबे अम्मा जी लठ लगी जहन्नम जी बाहि त पंहिंजी जाते पर जहन्नम जो दूहो भी टच न थींदो आहे। अबो अम्मा पादर खणी करे हणनि खुदा जो वास्तो तव जवाब न दीजो। ओ पादर खणी वनी अबे अम्मा जे पेरन में विझजो पंहिंजे मुंह में घुंड भी न विझजो उफ भी पी मां के न चजो कावड़ में क्यारी दई करे पंहिंजे पी मां के पुठी भी न दीजो। फला तकुल्लहुमा उफ कुरान तो फमा जिंदगी जूं नेकियूं बर्बाद थी वेंदव हज उमरा बर्बाद थी वेंदव का शइ कान बचंदव। वला तनहरुमा अबो अम्मा तवा के झिणकू ॾियन 100 दफ़ा जेकॾहिं तव्हां खां को सुवाल कनि तॾहिं बि उन्हनि खे जी सां जवाब ॾिजो झिणक न ॾिजो। ओ हिकिड़ो मास्टर हुयो डायरी लिखंदो हुयो हिनखे थोरो हेठि माफ़ कयो। जी असां डायरी में तारीख़ूं लिखंदा आहियूं त अॼु असां सां केरु मिलिया किथे वञिणो आहे पोइ ईअं मास्तर भी डायरी लिखंदो हो त अॼु मां कहिड़ा कम कया सवाब जा कहिड़ा ॾोह जा केरु मूं सां मिलिया। सुठो आहे त रोज़मर्रा जी ज़िंदगी माण्हू लिखे। असांजो शहीद डॉक्टर ख़ालिद महमूद हुनजी सॼी अलमारी डायरियुनि सां भरी पई। असां बि डायरियूं लिखंदा आहियूं पोइ भी डायरी लिखंदो पोइ रिटायर थियो आखिर मां नज़र भी घटिजी वियसि। पोइ हिकु दफ़े पंहिंजे पुट खे चई पुट इहो भित ते छा वेठो आहे। पुट चयसि बाबा इहो कांव आहे। वरी ॿियो दफ़ो अबे सुवाल कयसि बाबा इहो भित ते कारो कारो छा वेठो आहे। चयसि बाबा इहो कांव आहे। वरी टियों दफ़ो अबे कुराड़े पुछा कयसि बाबा इहो भित ते छा आहे त पुट कावड़जी बाबा तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी वियो हुकूमत तव्हां मां तंग थी असांजे गिचीअ में ॿ दफ़ा तोखे चयो अथमि त कांव आहे भला कमु हिन में कहिड़ो आहे तुंहिंजो कांव में। अबे जे अखियुनि में पाणी अची वियो चई पुट अलमारी मां फलाणे साल जी डायरी त खणी आ। डायरी खणी आयो चयसि फलाणो महीनो फलाणी तारीख़ खोलीस पी खे त यादि ओ महीनो आ तारीख़ खोलियई। अबे चयसि पुट हाणे पढ़ी ॾिस तू नंढड़ो हुए मुंहिंजे हंज में वेठे भित ते कां वेठो 25 दफ़ा तो मूंखों पुछा कई बाबा यो भित ते छा वेठो आ। मां हर दफ़े तोखे भाकुर भी पायां पियो तोखे चुमी भी ॾियां पियो प्यार ऐं मोहब्बत में तोखे जवाब पियो ॾियां त पुट इहो कांव आहे। 25 दफ़ा तो बराबर मूंखों पुछा कई पर मूंखे कावड़ न आई है पोइ तुंहिंजे मथां जो 2 दफ़ा मां तोखां रुॻो सुवाल कयो आहे त तूं हेॾो अबे ते कावड़जी इन जे करे अल्लाह से फमा वला तलगरहुमा 100 दफ़ा जेकॾहिं ये कुराड़ा तव्हां खां को सुवाल कनि कुरान तो फरमा उन्हनि खे झिणक भी न ॾिजो जी सां जवाब ॾिजो। वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा फरमाई पी मां जाडो मौलवी थी करे न अचो पीर थी करे न अचो वडेरा थी करे न अचो साहब या फिजर थी करे न अचजो। कुरान तो फरमा पी मां जाडो तव्हांजी हैसियत ने शिकार थियल पखी वांगुरु हुजे जीअं पखीअ खे तीर लॻंदो आहे पोइ हेठि किरंदो आहे पोइ ज़ुबान हाल सां शिकारी खे चवंदो आहे यार हाणे मां तुंहिंजी मिल्कियत आहियां कोई गब्बा गब्बा करे खाई तुझी मर्जी आ पिंजरे में खारे में कैद करे जनी तुझी मर्जी आ टके मुल्ल ते विकणी जनी तुझी मर्जी आ यार मां तुझी मिल्कियत आ तू मुंहिंजो मालिक आ। फरमाई वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा। ओ मुसलमानो नौजवानो जॾहिं तव्हां भी पी मां जाडो अचो चो मुंहिंजा बाबा साईं ओ मुंहिंजी अमर साईं मां भी तुझी मिल्कियत मुंहिंजो औलाद भी तुझी मिल्कियत मुंहिंजो माल भी तुझी मिल्कियत तव्हां मालिक हो असां तव्हांजी मिल्कियत
उलमा खां पुछी ॾिसो तुंहिंजी 3 लख जी में बीठी आ वाड़े में तू घोटकी हलियो वे बाबे पोयां पर पुठ तुझी पुछा को बिगेरवा में विकणी जड़ी टके मुल ते पैसा खपाए छई न पाकिस्तान जो आईन तोखे इजाजत हो जे जो तू थाने ते आदलपुर वनी बाबे ते केस करी सूबेदार के इजाजत ना है न शरीयत तोखे इजाजत थी जे जो तू का मौलवी ए मुफ्ती को वनी फतवा वठी द बाबे मुजी में विकणी छड़ी आ पैसा खपाए छजा थई मुखे बाबे को पैसा वठी जो तू थी तो केरा तुझी आए करी शे अल्लाह जे नबी 1400 साल पहिरियों फैसलो ॾेई छॾियो अंतव मालुक लिअबीक तू ऐं तुंहिंजो माल सॼी तुंहिंजे बाबे जी मिल्कियत आहे तू केरु थींदो आहे जो बाबे तू केस कंदे समझो था अज मुसलमान 500 रुपया तो बाबे के दे तो भी खाते में लिखी तो जडे तमा बाबे के 500 रुपया देना हर महीने को पो वठंदो सा बाबा ये हिसाब ज़ालुन सा कयो बाहर न यारन सा हिसाब कयो पीमा सा हिसाब न कंदा कयो अल्लाह जो वास्ते पीमा के जे काशे जो दिल ते भी ना आयो तमा अबे अम्मा के ये शेदनी आ अना शुक्र कंदा कयो त बाबे 500 रुपया मुजा कबूल गया बाबे जेला मा पटको वठी आयस बाबे से मुजो कबूल कयो बाबे जेला मा जुत्ती वठी आयस शुक्र थियो जो बाबे मुजी वक्त ल जुत्ती पाती आ जे कर तुजी जुत्ती वतल न पाइन तुजा लटा न वठन त तुजो बच्चो छा इन्हां को दुआऊं वठो बाबा ये कुराड़ा वड़ा कम वारा था ये विया हलिया त पोइ ख़बर पवंदी आवे जुल्फकार अली नक्शबंदी खुतबा दे फकीर में को वाक्य लिखियो आ हिकिड़ो कुराड़ो गरीब मिस्कीन बहराड़ी जो तव्हां ईअं सां हारी माण्हू पोइ मजदूरी करे हार पा करे पुट खे पढ़ाई नौकरी मिली ऑफिसर थी एक दफे ज़ाल के चई त पटको भी खणी आ मुआरी टायर वारी जुत्ती भी खणी आ उनके तेल हणी करे पॉलिश भी करी अज मां पांजे पुट जे ऑफिस में वेंदुस पांजे पुट जे भरसा कुर्सी ते वनी वेंदुस दिसां त मुजो बच्चो किए तो ऑर्डर हलाए अज मां पांजे पुट जो रोब वनी दिसमस इना से पटको भी पातो ये अंगोशा हुंदा गाड़ा वो गाड़ो अंगोशो पातई मथे सा या टायर वाली चौपल अगे हुंदी टायर जी चौपलियूं असा पाण पाती सी मजबूत हुंदी पजाड़ी में कुत्तो खणी वने तरह जान छोटे बाकी छिजंदी कान यारी पाइंदा पानी जे वारे ते खेड़ी में हाने तो जुत्तियूं मिलंदी कोन ये आदलपुर में आन के मोचे हाने सही कुराड़ो या टायर वारी जुत्ती पाए से तो ऑफिस में पहुतो पुट जो पी के डिठो त पट्टे वाले के चई तेन कुराड़े के बाहर विया पट्टे वाले जी चयो चाचा कुराड़ा ता बाहर वियो साहब हाली मसरूफा सो कुराड़े चयो बाबा साहब मुजो पुटो आ मां उन जो पी हां अज मां पांजे पुट सां कुर्सी रखराए करे गडो वेंदुस पांजे पुट जो रोब दिसंदुस पांजे पुट जी इज्जत ऐं ऑफिसरी दिसंदुस सो पट्टे वाले वनी साहब के चयो से यो कुराड़ो तवा जो पी आ चे तो साहब मुजो पुट आ मां भरसा वेंदुस कुर्सी रखराए ची बाबा मुजो पी आए पर हिते बाबो वेंदो त मुजी बेइज्जती थींदी मुजो रोब खत्म थी वेंदो मांगू छा चवंदा ऑफिसर दोस्त त इहो आ साहब जो पी तो चए तो पुट जो रोब दिसा हु वरी बेईमान पियो चए तो बाबो इंदो तो जो रोब खत्म थी ऐं अड़ा माण्हू अथव असांजो साईं गुलाम कादर शिकारपुर वारो रहमतुल्लाह अलैह फरमाईंदो त मूं वटि हिकिड़ो ड्राइवर आयो शिकारपुर जो हिकिड़ो वॾो साहब रोए पियो चए पियो साईं साहब मूं सां गॾु हुयो मां गाॾी पियो हलायां साहब जो पी बीठो उस में मां जो गाड़ी के ब्रेक कयो चई छो पियारी गाड़ी मां चयो तांजो वालिद साहब चई बाबा छड बाबे के वरी बाबो हिते वे मुजी गाड़ी में मुजी इज्जत ही हली वने मुजो रोब खत्म थी वने छड बाबे के ड्राइवर के राम पियो अचे तो कुराड़े के खणा पर हुन बेईमान के राम ना आयो उन जो अबो उस में बीठो ई गाड़ी हल काए
हाफ़िज़ ज़ुल्फ़िकार अली नक्शबंदी लिखियो आ पट्टे वाले अचे कुराने की आ गाल बुधाई बस उन जे दिल में आ निकरी वई हाली त बी रहियो रब के जी या अल्लाह हिन जिंदगी को मुझे मौत भलो थई अज खां बाद वरी हिन मुझे पुट जे सामू मुखे नांग जा बस इन जे दिल में आ निकरी वई उन्हें साहब जे दिमाग जी रग फाटी बस उन्हीं वक्त में वात मां कनन मां नक मां खून जा फुआरा जारी थियस मुंह पर वनी कुर्सी को हेठ किरियो फतकियो भी कोने दम निकरी खुदा जो वास्तो तव पी मां जी पिट को बचो के मुला मौलवी जी पिट असर कान कंदव यो पीर मुर्शिद जेको 1.5 करोड़ जी गाड़ी ते तो चढ़े इन जी पिट कान लगंदव पिट अबे जी लगंदी आ अम्मा जी लगंदी आ बियो ही जेके मजलूम गरीब बेचारा जंजा लटड़ा फाटा प्यान पेरे गाड़ा बेचारा सजो डी मजदूरी पिया कन तगारी पिया खन पंजे बच्चन जे ला हलाल जी रोजी पिया कन खुदा जो वास्तो थव इनन जे पिट को बचो हाणे त लॉकडाउन में इन्हनि जे घरनि में अटो भी कोन हुयो वीचारा कंहिंखो घुरी भी न पिया सघनि त कंहिंखो वञी घुरऊं कंहिंजे आॾो हथ टंगियूं अल्लाह जो वास्तो अथव इन्हनि ग़रीबनि जे पिट खां बचंदा कयो इन्हनि जी पिट हिकु घड़ी में अर्श अज़ीम ते पहुची मज़लूम जी पिट लॻंदी वकुर रब्बिरहमुमा कमा रब्बयानी सगीरा रब फरमायो अबू अम्मा जेरा हुजन पोत पे अम्मा खे न विसारजो पर अबू अम्मा फौत थी वञनि क़ुरान तो फमा पो भी पी मां खे न विसारजो पो भी हर दुआ में अबे अम्मा खे ॿिया यादि कजो या अल्लाह जीअं बचपन में असांजी अबे असांजी अम्मा मजदूरी करे ओजागा करे हार पा करे पाण खे तकलीफ़ूं ॾेई असांखे पाले जवान कयूं शादियूं करायूं असांजा घर आबाद कयूं या अल्लाह हिन वक्त असांजा अबो अम्मा तुंहिंजे हवाले थई असांजे अबे अम्मा ते ईअं बाज कर जीअं बचपन में असां ते बाज कयूं वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा बी माना कुकड़ हूंदी आहे नी पो बच्चा गॾु हूंदा त कुकड़ वाला नांग खे ॾिसंदी नोर खे ॾिसंदी कुते बिले खे ॾिसंदी कांव खे बाज़ खे ॾिसंदी त पोइ हा कुकड़ पंहिंजे बच्चनि खे कोड़ ॾींदी आहे परनि जे हेठों उन्हनि खे लिकाईंदी आहे रब फरमा वक़्फ़िज़ लहुमा जनाह ज़ुल्ल मिनर रहमा ओ मुसलमानो नौजवानो जरा तव्हांजा अबो अम्मा कुराड़ा थी वञनि कमज़ोर थी वञनि त तव्हां भी उन्हनि खे ईअं कोड़ ॾेई करे सुकून पहुचायो जीअं कुकड़ पंहिंजे बच्चनि खे कोड़ ॾेई करे सुकून पहुचाईंदी आहे सुबुह जो ईंदा कयो अबे अम्मा खां हाल अहवाल वठो अबो सिगरेटन जो मवाली आ तो के सिगरेट वठी ॾियणा समझो था कि न पर भंग जो मवाली आ भंग को सवा नथो रहे आए हराम शे पर तो के भंग वठी ॾियणी आ पी तमाक जो मवाली आ हुक्के जो मवाली आ मेहर जो तमाक तो के वठी ॾियणो आ छो बेल खे वनी चवे त मुखे तमाक तव्हां वठी बेल खे छो चवे त मुखे सिगरेट तव्हां दे हिकिड़ो बुजुर्ग हुयो पोइ अल्लाह हुनखे विलायत ॾिनी पोइ अल्लाह वारे पुछा कयसि त तोखे विलायत कीअं मिली चई साईं अचो त मां तव्हांखे पंहिंजो अमल ॾेखारियो घर वठी आयसि कुटी भोरियई पाणीअ जो जग भरियई कमरे जो दर खोलियई अंदर वञे त हिकिड़ो मर्द हिकिड़ी औरत पर उन्हनि जूं सूरतूं जानवरनि जहिड़ियूं हिन उन्हनि खे उहा कुटी खाराई पाणी पियारियई ज़रूरी उन्हनि जी ख़िदमत कई
बुजुर्ग फरमायो पुट ई केरन चेस हिकड़ो मुंहिंजो अबो आ बि मुंहिंजी अम्मा है ही मुंहिंजा अबू अम्मा अल्लाह जे रसूल जा बागी हुया ही अल्लाह जे रसूल जा गद्दार हुया अल्लाह जे रसूल जे बागन के रब पकड़ियो आ इन्हनि जूं सूरतूं जानवरनि जहिड़ियूं थी वयूं हन पर कुरान में रब फरमायो आ वसाहिबुहुमा फिद दुनिया मारूफा रब फरमायो डोह त मुंहिंजा कया अथनि गुनाह त मुंहिंजा कया अथनि मां ॼाणा इहे ॼाणनि पर तव्हां औलाद खे हुकुम थो कयां त पीउ मां जो साथ ॾिजो पीउ मां काफ़िर आहिनि पोइ बि उन्हनि जी ख़िदमत करणी आहे पोइ बि उन्हनि खे छॾिणो न आहे लटा कपिड़ा खाधो पीतो ख़र्ची पोइ बि उन्हनि खे ॾियणी असांजा पोइ मां त मुस्लमान नबी से जा उम्मती आहिनि सुबुह जो निंड में उथो ज़मीन ते बाद में नौकरी ते बाद में दुकान ते बाद में पहिरीं अबे अम्मा जी ड्यूटी जो बाबा कहिड़ी शइ जी तोखे ज़रूरत आहे लटा खपनी जुती खपई पैसा खपनी बाबा रात कीअं गुज़री को बुखार त कोन हो मथे में सूर त कोन हो को लिंगन में सूर त कोन हुयो पहिरीं अबे अम्मा को हाल अहवाल वठी दुकान ते बाद में वञो नौकरी ते बाद में वञो ज़मीन ते बाद में वञो इन्हनि जी ख़िदमत करे इन्हनि जी ज़रूरत पूरी करे पोइ ॿाहिरि निकिरो पोइ इंशाअल्लाह कख बि लख मिट्टीअ में हथ विझंदो त मिट्टी बि सोन थी रात जो 3 बजे उथी करे ने फंडी में के खड़ जो कुंडो दियो पिया मुअज्जिन आज़ान थो जे त ज़ाल खे उथारियो था त पावड़ी खण में जा छेड़ा खण अबे अम्मा जी हैसियत फंडी में जेतिरी बि न जो सुबुह जो उथी करे अबे अम्मा को हला वाल वठो त रात बाबा कीअं गुज़री 50,000 जा पाडा वञी मुर्शिदनि खे था ॾियो पीउ मां खां वधीक को मुर्शिद अथव छा 50,000 जो गाबो वञी कुराड़े अबे जे आड़ो बिहार बाबा ई मां तोखे तोहफ़े में थो ॾियां मूंखे दुआ खपे इहो 10,000 जो बकर हराम खोरनि वॾेरनि मिनिस्टरनि ऑफिसरनि खे पिया खारायो ऐं इहो 10,000 जो बकर कोई या ईअं वञी अम्मा के तोहफ़े में ॾियो त मां दुआ घुर ख़ुदा जी ज़ात जो कसम अञा घर ई कोन पहुचंदो त बे अम्मा जी दुआ अर्श ते पहुची वेंदी वॾे में वॾा मुर्शिद जेके घर वेठा आहिनि उन्हनि खे राति ॾींहुं गारियूं ॾियो उन्हनि सां जहिड़ो करे ॿाहिरि निकिरो त पोइ तव्हांजो ॾींहुं भलो तव्हांजा कम सवला थींदा सवला न थींदव हिकिड़ो दोस्त वेचारो रोए पियो रमज़ान में चए पियो साईं हिकिड़ो पुट आहे इफ़्तारी करे मोबाइल खणी घर जी छित ते थो वञी वेहे अलाए कड़ी आहे रांदि निकिती आहे बबजी अलाए पपजी था चवनि रांदि जी पपजी निभागन अलाए कड़ी रांदि कढी आहे चईसि बसि उहा मोबाइल ते अखियूं मोबाइल में असां सॾ कयूंसि वञी पीउ मां भाकुर पायूंसि बाबा ईअं न कर हल मानी खा असां ॾे निहारे ई न इफ़्तारी करे जो मथे थो वेहे त हल बाबा सेड़ी थी अंग्रेज चवे थो त भेणा मां ही बम छो ठाहिया ही मां डरुन जहाज़ तैयार छो कया ही मां पंहिंजो वक़्तु छो विञायो हथियारनि ते इहा बसि मोबाइल ठाहियां अॻे इहा बबजी बसि रांदि खेॾ हुजे आहे हिन में ही मुस्लमान नौजवान पाण ई तबाह थी वञनि बर्बाद थी वञनि असांखे तकलीफ़ जी ज़रूरत है खतरनाक दौर पे तो हले टीवी ते वेठा आहिनि मोबाइल ते वेठा आहिनि पीउ मां सॾनि था त निहार में सम्झनि था त असां वॾी तरक़ी कई अॻे बरकत हुई हाणे बरकत है मां अगरि कच्छ वियुसि जागीर कंबर खां हेठि सरदारनि जी जागीर उते हिकिड़ो कुराड़ो मिलियो रोए पियो चए पियो जोगी साहब असां लाबारनि में वेंदा हुआसीं अंदरि सिंध में महीनो 1.5 महीनो लाबारो कंदा हुआसीं
ब मण 3 मण अन्न जा थींदा बस खुश थी ईंदासीं 2 कंदा ईंदासीं चवंदासीं 6 महीननि जो असांजो ख़र्च थी वरी इंशाल्लाह वसकारो थींदो त वरी जोर पोखींदासीं 3 महीननि में 6 महीना गुज़री वेंदा ऐं हाणे 400 500 मण अन्न थो थिए पोइ बि बरकत नथी पए अॻे अनु पीराणा सां वेंदा हुआसीं मशीन ते त अटो वधंदो हाणे अटो रहंदो खुटे थो तव्हां जेके वॾा वेठा हो तव्हांखे यादि आहे या न बाबा मशीन ते जो वेंदा हुआसीं अटो खणी वधंदो हो नी बोरीअ हाणे हिन भाॻा हिकिड़ो किलो बि अलाए केॾे सड़ी थो वञे ख़बर ई कान थी पए का बरकत ई कान्हे अम्मा फातिमा साईं फरमाए थी हिकिड़ो टोयो अटे जो हुयो जंहिंमें 3.5 किलो पिया पवनि मां सूरत मुल्क सूरत कलम पढ़ी करे वो टोयो अटे जो पीठुम अम्मा साईं फरमाए थी 3.5 महीना पाण खाधोसीं बच्चन खाधो महिमाननि खाधो पर वो टोयो अटे जो ओतिरो ई पियो हो एॾी बरकत हुई अलाए केॾे वयूं बरकतूं ख़बर ई कान थी सो बाबा कुरान जो दौर कंदा कयूं सुबुह जो रुकूं अधु रुकूं महीने ते ख़त्म कढो 6 महीने भला साल में त ख़त्म साल में भी ख़त्म न कढो हिकिड़ो हमरा हुयो वो न्याणीअ खे ॾिनई पैसा त पुट ई पैसा लिकाए रखो मां जुमे ते वठंदुसि न्याणी वञी पैसा रखिया कुरान में पी चईस पुट कुरान मजीद में पैसा छो रखे चई बाबा अलमारी जो दरवाजो भी रोजानो 10 दफा खुले तो पेटी जो दरवाजो भी अम्मा रोजानो 15-20 दफा खोले थी अलमारी में पेटी में पैसा रखा तो गुम थी वञना हेॾे होॾे थी वञना कुरान मजीद के 10 सालन जा साल केर खोले ही कोन थो तंहिंजे करे कुरान में पैसा महफूज पिया ही हाल आजा मुसलमानन जो साल गुजरी हुआ कुरान मजीद ताकत पियो कुरान मजीद जे मथा दज़ चढ़ी वई कबूतर ने झिरकिन जो विठियूं कुरान ते पयूं न मर्द तो कुरान के खोले न औरत थी कुरान के खोले पो केडो बरकत जे नबी से फरमा इन्नल लज़ी लैस फी जौफिल कुरान कल बैतिल खरिब फरमायो जा सीने में जा पेट में जा घर में जा उताग में जा दुकान में कुरान न आहे या वीरान जाए थव ऐं वीरान जाए में माण्हू पेशाब कंदो गंदगी जा ढेर वञी उछलाईंदो वीरान जा में जिन ऐं शैतान अची वेंदा खुदा जी ज़ात जो कसम भली असांजे घर में टाइल हुजे मार्बल हुजे शीशे जो घर ठहियल हुजे इस्प्राणी पोचू हणी करे सफाई कयो अतर नहीं सेठन जो छिमकार कयो पर ते कुरान जी तिलावत न हूंदी नमाज न हूंदी ते मलाइका को नहीं दव जिन शैतान जी वेदा पो जिनन शैतान जो जेड़ो किरोध बन पो मुर्स ज़ाल वट पैसा रखिया त लिकाए रखो 8 ॾींहं जो घुरई त 50,000 जी जाते 40,000 बयान 10,000 पेटीअ मो रलिल मो गुम थिया माईअ जो सोन जो दाबलो खोलियो त शादीअ ते सोन पाए वञा दाबलो के जो खोलियईं त करमल वाली कने का